प्रियालो रांदियुनि सां सेहतमंद जहान क़ाइमु करे सघिजे थो ऐं रांदियूं माण्हुनि खे चुस्त पिणु बणाइनि थियूं। जीअं त प्रियालो सुपर लीग सीनियर 1 में टोटल 6 टीमुनि हिस्सो वरितो। क्रिकेट टूर्नामेंट पुराणी पुल क्रिकेट ग्राउंड प्रियालो में मुनक़द कई हुई, जंहिंमें महिमान ख़ासि प्रियालो टाउन कमेटी जे चेयरमैन सैयद जुमन शाह बुखारी, सैयद इशफाक अली शाह, मोहम्मद जुमन बुर्दी ऐं अल मखदूम अंजुमन ताजरान प्रियालो जे सदर लाला रहमत अल्लाह शेख बि मौजूदु हुआ। टूर्नामेंट मैच जे फाइनल दौरान हिकु क्रिकेट टीम प्रियालो मखदूम, प्रियालो शाहिन्स ऐं प्रियालो शामिल रहियूं, जो त प्रियालो शाहिन्स टीम हाई रन्स ठाहे कामयाबी माणे वरिती, फाइनल मैच खटे वरिती। इन मौक़े ते प्रियालो टाउन कमेटी जे चेयरमैन सैयद जुमन शाह इनाम ॾिना, जॾहिं त खटंदड़ टीम खे शील्डूं पिणु ॾिनियूं। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रांदियूं असांजे समाज में सेहतमंद किरदारु अदा कनि थियूं ऐं क्रिकेट रांदि जे रांदीगरनि खे पिणु उत्साह मिले थो। रांदियुनि जे शोबे सां लाॻापियल रांदीगरनि ऐं शहरियुनि जे वॾे अंग हिन क्रिकेट टूर्नामेंट में शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।